सर असां सभिनी ॿुधियो आहे कि तव्हां ॾाढा ई मतिलबु लैंग्वेज जे प्रति जेका सिंधी लैंग्वेज आहे उनखे तव्हां ॾाढो ई सुठो सपोर्ट करे रहिया आहियो, तव्हां सिंधियत खे अॻियां वधाए रहिया आहियो, सुठा सहभागी इन में तव्हां आहियो। ऐं गॾोगॾु जेको तव्हां लिटरेचर जो कमु करे रहिया आहियो, त उन में तव्हां सिंधियत जी भाषा खे कीअं विस्तार कयो आहे, कीअं तव्हां टीचर्स खे बि ट्रेनिंग ॾिनी आहे सिंधी लैंग्वेज जी, त उन जे बारे में अॼु असां सभिनी खे ॿुधाईंदा तव्हां। ज़रूर ज़रूर, इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असां सिंधी भली टिड़ियल पिखड़ियल आहियूं पर सिंधियत क़ाइमु आहे। अॼु जे हिन प्रोग्राम मां असां ॾिठो दुनिया जे कंहिं बि कुंड में सिंधी रहनि था, घणा चवंदा आहिनि सिंधी ख़तम थी वेंदी, पर इहो अॼु जी साबित थी वियो त सिंधी अथां वधंदी वेझंदी। जी। ऐं उन जे लाइ जेके कोशिशूं हर सतह ते थी रहियूं आहिनि, उहो हर को पंहिंजे पंहिंजे लेखे करे रहियो आहे। के संस्थाऊं आहिनि, सरकारी संस्थाउनि सां मुंहिंजो वधीक लाॻापो रहियो आहे। सिंधीअ जे विकास लाइ जॾहिं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त जॾहिं मां MA जो स्टूडेंट हुयुसि, तॾहिं एडल्ट्स लाइ बुक्स लिखण जी हिकिड़ी कॉम्पिटिशन हुई गवर्नमेंट ऑफ इंडिया जी। उन मूं सिंधीअ में किताबु लिखियो, उनखे अवार्ड मिलियो। जी जी, वाह वाह। 72 जी ॻाल्हि आहे। 1972। 1972 खां अॼु ताईं इहो सफ़र जारी आहे। ऐं उन में मूंखे ख़ुशकिस्मती सम्झिजे, मूंखे प्लेटफॉर्म पाण ई मिलंदो वियो। जीअं ई 1973 में मूंखे रिसर्च असिस्टेंट करे मैसूर जी हिकिड़ी इंस्टीट्यूट आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया जी, जी जी। सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ इंडियन लैंग्वेजेस, उहा भारत जे सभिनी भाषाउनि ते रिसर्च कंदी आहे, किताब ठाराईंदी आहे, टीचर्स ट्रेनिंग जा प्रोग्राम या घणो तमामु घणो वॾो कमु आहे। हा उते हा। सिंधीअ लाइ उन्हनि खे हिकिड़ो माण्हू खपंदो हो, ऐं ख़ुशकिस्मतीअ सां मूंखे उहा पोस्ट मिली। वाह। उते मां रिसर्च असिस्टेंट लॻुसि, ऐं तॾहिं ई 3 लैंग्वेज फॉर्मूला जेको आहे उहो भारत में लागू थियण जे लाइ कदम खयां वञनि। इन करे ई ऐं सभिनी भारतीय भाषाउनि जो विकास थिए, अंग्रेजी ऐं हिंदीअ सां गॾु ॿियनि भारतीय भाषाउनि जो। विकास। उन जे करे इहो सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ इंडियन गवर्नमेंट ऑफ इंडिया खोली। उन में असां सभिनी जेके कॉन्स्टिट्यूशन जूं भाषाऊं आहिनि, हिकु हिकु जी ॿ ॿ ऑफिसर हर ॿोलीअ जा हुआ, ऐं जी। सिंधीअ लाइ मूंखे रखियो वियो। ऐं पहिरियों ई मूंखे प्रोजेक्ट जेको मिलियो उहो सिंधीअ लाइ टेक्स्ट बुक तयारु करण जो। ओके। हिकिड़ी प्रोजेक्ट हुई जंहिंमें 3 लैंग्वेज फॉर्मूला लाइ स्कूलनि में सिंधी पाढ़िजे, या सही इहे सभु भारतीय भाषाऊं पाढ़जनि। हिकिड़ी हा हा। प्रोजेक्ट हुई अपनी बोली, पंहिंजी ॿोली। उन में मूं स्कूलनि जे लाइ टेक्स्ट बुक तयारु कया। 2 साल मां हुते असांजे इंस्टीट्यूट में हुउसि मैसूर में। इन इंस्टीट्यूट जी हुई 7 ब्रांचिस सॼे भारत में आहिनि। उन मां हिकिड़ी ब्रांच वेस्टर्न रीजनल लैंग्वेज सेंटर जी डेक्कन कॉलेज पुणे में आहे। उते मां लेक्चरर थी वियुसि मैसूर खां ई। उहा असांजी सम्झो ब्रांच हुई, सेंट्रल इंस्टीट्यूट जी ब्रांच हुई। हाणे बि आहे। त 75 खां 2002 ताईं मां उते सिंधीअ जो डिपार्टमेंट संभालियो। ऐं उते मेन कमु असांजो हो नॉन सिंधी टीचर्स खे सिंधी सेखारणु, ऐं हा। उन्हनि जे लाइ टेक्स्ट बुक तयारु करणु। त उन जो जेके सभु टेक्स्ट बुक्स हुआ उहे मूं ई तयारु कया। वाह वाह गवर्नमेंट सर। छापाया, सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ इंडियन लैंग्वेजेस छापाया। जी जी। उहो कोर्स जेको आहे असांजो, उहो 3 हिसनि में विरहायल आहे। बेसिक कोर्स जंहिंमें भाषा जी बुनियादी रचना सेखारींदा आहिनि। हा। इंटरमीडिएट कोर्स जंहिंमें कल्चर सेखारींदा आहिनि, ऐं एडवांस कोर्स उन में लिटरेचर। त इहे लिटरेचर। टिनी जे लाइ अलॻि अलॻि किताब 1 साल में असांखे इहो कोर्स पूरो करिणो पवंदो आहे। त उन जे लाइ जेको मूं बेसिक कोर्स ठाहियो, इंटेंसिव कोर्स इन सिंधी जी। एंड इंटेंसिव कोर्स इन सिंधी, 900 पेज खनि जो किताबु आहे उहो। छो त असांखे डिटेल में टीचर्स खे हा हा, टीचर्स खे ॿुधाइण लाइ। सॼो उन्हनि खां अभ्यास कराईंदा हुआसीं तमामु। उन किताब
जे अलावा इंटरमीडिएट लाइ सिंधियत जी सुगंध मूं ठाहियो, जंहिंमें सिंधी कल्चर जा कहिड़ो सबक रखिया। प्रख्यात किताब रहियो आहे तव्हांजो। जी जी। ऐं उन खां टियों आहे उहो अदबी गुलदस्तो, जंहिंमें लिटरेरी कलेक्शन आहिनि। इन्हनि जी जी। सभिनी खां वधीक मुंहिंजे इहो इंटेंसिव कोर्स जी काफ़ी अहमियत रही। उहो अॼु बि 30 सालनि खां मथे थी विया, इहे टई किताब उस कोर्स में हलनि पिया था। ऐं इंटेंसिव कोर्स त काफ़ी ॿियनि बि घणनि जेके रिसर्चर्स आहिनि उन्हनि उन जो इस्तेमालु कयो, जेके हाणे अॼुकल्ह यूपीएससी में विहनि था, उन्हनि खे बेसिक भाषा नथी अचे अॼुकल्ह, सिंधीअ में त हा, पढ़नि नथा न। त उन्हनि खे उहा हेल्पफुल थींदी आहे। उहो सभिनी, मुंहिंजो नंढो भाउ भोजराज लेखवानी आहे, जी जी। डॉक्टर, उहो बि डॉक्टर पीएचडी आहे। त जीअं ई मूं रिटायर कयो त उहो उते मुंहिंजे जॻह ते लॻो। त उहो हाणे बि आहे, यूपीएससी वारनि खे सिंधी सेखारींदो आहे। त सभिनी खां पहिरियों चवंदो अथनि, भई तव्हां हे इंटेंसिव कोर्स पूरो करियो, तॾहिं ई मां पढ़ाईंदोसांव। अरे वाह। त उन जे अलावा ॿिया बि जेके जुदा जुदा कंट्रीज़ में रिसर्च कंदा आहिनि, जी जी। उहे हिन किताब जो सिंधीअ में करणी ईंदनि, यानी उन्हनि जे लाइ सभिनी खां उहो बुनियादी किताब आहे। हिकिड़ो जापान जो प्रोफेसर हो, तोमियो नालो हुयुसि, तोमियो जी मिज़ोकामी। उहो उते पंहिंजे भारतीय भाषाउनि ते बि कमु कंदो हो। त उन सिंधी सिखण लाइ 6 महीननि लाइ मूं वटि आयो, पंहिंजे डिपार्टमेंटली डेप्यूटेशन ते। हा। त जॾहिं डेकन कॉलेज में मां मूं चयोमांसि त ही किताब खण, पहिरियों ही पढ़। चईं हा। सर, इहो त मां उते सॼो साल पढ़ी आयो आहियां, इहो सॼो मां उते ई पढ़ी आयो आहियां, हाणे मूंखे सॼो सम्झाए। हुन हा। हिकिड़ी प्रोजेक्ट ॾिनी हुई, नंढी डिक्शनरी सिंधी जापानी ऐं जी बेसिक ग्रामर जापानीज़ में सिंधीअ जो ठाहिणो हुयुसि। ईअं ॿिया बि जेके घणाई स्टूडेंट्स जेके पीएचडी कंदा आहिनि, फॉरेनर, अॼुकल्ह सिंधीअ जो रिसर्च जेका आहे सिंधियुनि खां हा, वधीक फॉरेनर्स वेठा कनि। तव्हां उन्हनि खे गाइड बि करे रहिया उन्हनि आहियो जे सिंधी लाइ, हा, लैंग्वेज त जे उन्हनि बारे जे में। लाइ त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त हिन नमूने जो मटीरियल ज़रूरी आहे, छो त बिल्कुलु। अॼुकल्ह त हिकिड़ो त इहो मुंहिंजो कमु रहियो, उन सां गॾोगॾु असां सिंधियुनि खे बि, हे त जेको असांजो प्रोग्राम नॉन सिंधी टीचर्स खे ट्रेनिंग ॾींदा हुआसीं, पर हा असां हा। ॾिठो सिंधी स्कूलनि में बि टीचर्स खे एतिरी सिंधीअ जी ॼाण कोन्हे। न न। त इन करे उन्हनि जे लाइ बि असां स्पेशल प्रोग्राम्स लॻाया। उनजे अलावा अनेक सेमिनार्स कया आहिनि असां सिंधीअ जा, कॉन्फ्रेंसिस कयूं आहिनि। ऐं माना सॼी ज़िंदगी किताब ठाहिण में ई लॻाई आहे। पर इहो ऐं ॾाढो ई सुहिणो कमु आहे सर। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सिंधियत जे प्रति समर्पित आहियो, ऐं जेका सिंधी लैंग्वेज जो कारमो इहो हलंदो रहियो। मां व्यूअर्स खे ॿुधाइण चाहींदसि कि सर हिकु डिक्शनरी बि ठाही आहे, जेका जंहिंजे बारे में सर तव्हां ॿुधाईंदा कि उहा इंग्लिश टू सिंधी, सिंधी टू हिंदी ईअं बि आहे, त उनजे बारे में मां चाहींदसि तव्हां। असल में मूं नंढियूं वॾियूं 10 डिक्शनरियूं ठाहियूं आहिनि। जी सिंधी जी। अंग्रेजी, सिंधी हिंदी ऐं अंग्रेजी सिंधी, ऐं उहो सभु काफ़ी सुठी रिस्पॉन्स मिली आहे मूंखे। ऐं उहे डिक्शनरियूं जेके आहिनि, सिंधी इंग्लिश डिक्शनरी जेका आहे उहा NPCL छपाई आहे, जी 700 जी। पेज खनि जी डिक्शनरी आहे। ऐं सिंधी हिंदी डिक्शनरी पहिरियों मूं छापाई 1000 कापियूं, उन खां पोइ 2 छापा सिंधी अकेडमी दिल्लीअ छापाया आहिनि। उन्हनि उन्हनि जी कयो। बि ॾाढी रिस्पॉन्स आहे। उहे छा कंदा आहिनि, त जेके टीचर्स आहिनि, जेके सिंधी हाई स्कूलनि में ॿार पढ़नि था, उन्हनि खे फ्रीअ में ॾींदा आहिनि। उहो बि केॾो न तमामु सुठो कमु आहे। जी जी। ऐं हाणे ई लास्ट ईयर उन्हनि ई मुंहिंजी डिक्शनरी हिकिड़ी ॿी ठाही आहे मूं, सिंधी इंग्लिश। जी जी, सिंधी टू इंग्लिश। जी जी। सिंधी टू इंग्लिश। उन खां पोइ अॻु में त सिंधी टू हिंदी ठाही, सिंधी टू इंग्लिश, हाणे इंग्लिश टू सिंधी, छो त चइबो आहे अंग्रेज़ी ॿारनि खे सिंधी लफ़्ज़ खपनि। हा, उहा सिंधी बि लफ़्ज़। दिल्लीअ, जी। हा, त उहा बि 600-700 पेज थींदी। उहा बि दिल्ली अकेडमी वारनि छापाई आहे, ऐं उन्हनि ॿुधायो ॾाढी सुठी रिस्पॉन्स मिली आहे। त डिक्शनरी ठाहिण इहो मुंहिंजो सम्झो पेशे जी ज़रूरत हुई, माण्हुनि जी पर ज़रूरत सर हुई, माण्हुनि खे ॾाढो ऐं ई पंहिंजो सराहनीय कार्य आहे।
जी जी पंहिंजो शौक़ु हो। ऐं हाणे बि मुंहिंजो ब्रदर जेको आहे भोजराज ऐं मां, जी जी उन्हनि हिकिड़ो असां शब्दकोश ठाहियो, छत्तीसगढ़ अकेडमी जेका आहे। सच वॾी प्रॉब्लम छा थी अचे, हाणे सिंधी ॿार हा पढ़नि त था, पर हुननि वटि हा रेफरेंस बुक्स कोन्हनि, टीचर्स खे स्पेलिंग्स ख़बर कोन्हनि सिंधीअ जी। हा त हा उन्हनि रिक्वेस्ट कई हुई त असां स्पेलिंग्स बराबरि, भले अरबी सिंधीअ में लिखनि या देवनागरी सिंधीअ में, हा हा त उन्हनि खे पर हिकिड़ो स्पेलिंग रेफरेंस बुक खपंदो हो, उहो बि 400 पेज खणनि जो। असां ॿिन्ही ठाहे ऐं छत्तीसगढ़ अकादमीअ खे ठाहे ॾिनोसीं, 1000 कापियूं छपायूं, ऐं उहे सभु हाणे ख़तम थी वियो अथनि, वरी छापाइनि था। माना माण्हू काफ़ी ज़रूरत महसूस कनि था, ऐं असांखे बिल्कुलु बिल्कुलु इन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं ध्यानु ॾियणु तमामु ज़रूरी आहे। उन खां ॾाढो पोइ मूं ज़रूरी ॿियो सिंधीअ में हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर ते सुठो हिकु बि किताबु कोन हो। त पहिरियों त मैसूर वारनि ई मुंहिंजो हिकिड़ो किताबु छापायो, जंहिंमें सिंधी ॿोली ऐं अदब जी जी तारीख़, पंहिंजी ॿोली, जी 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 पंहिंजी ॿोली पहिरियों ई पहिरियों, जॾहिं मूं 70s फर्स्ट में, लेवल हो। अच्छा अच्छा जी जी हज़ारनि में कापियूं खपंदियूं रहंदियूं आहिनि, त माण्हू चवंदा हा सिंधी किताब न खपंदा आहिनि, पर इहो ग़लति इंप्रेशन न न आहे। जे खपंदा आहिनि ज़रूरत जी शइ आहे, ऐं उहे मुंहिंजा त वरी इहे किताब अहिड़ा आहिनि जेके हुननि खे संभाले रखणा पवंदा आहिनि। डिक्शनरी बिल्कुलु अहिड़ी शइ आहे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो सुठो मिसाल ॾियां, इंदौर जी हिकिड़ी लेखिका आहे रश्मि रामाणी। हाणे बिल्कुलु रश्मि आहे। रामाणी हिंदीअ जी, बेसिकली उहा हिंदीअ में जी प्रोफेसर हुई। ऐं असांजो कृष्ण खटवाणी जेको सिंधीअ जो मशहूरु शॉर्ट स्टोरी राइटर हो, त सिंधीअ में जेको लिखंदो हो, त नई दुनिया वारनि खटवाणीअ खे चयो त भई तुंहिंजी सिंधी कहाणी असांखे हिंदीअ में ट्रांसलेट करे ॾे। जी जी रश्मि खे घुरायो, चईं बाबा मूंखे त एतिरी हिंदी न ईंदी आहे, तूं कर, तूं प्रोफेसर आहीं। हुन चयो मूंखे सिंधी न ईंदी आहे। त जी चईं हे वठि लेखवाणी जी डिक्शनरी अथई। जी ऐं जी जी हाणे उन खे साल थी विया, रश्मि अॼु ताईं चयईं हिकिड़ी छा कहाणी, वो कृष्ण खटवाणीअ घणी कहानियूं नई दुनिया में डिक्शनरी आधार वठी मूं हिंदीअ में ट्रांसलेट कयूं, ऐं उन खां पोइ पाण सिंधीअ जी वॾी लेखिका थी वई आहे। वाह हिकिड़ी वाह भई डिक्शनरी हिकिड़े माण्हूअ खे केतिरो हुन लाइफ में चेंज आणे सघे थी, बिल्कुलु इहा हिकिड़ी तमामु पाण में। त इहे शयूं जेके आहिनि, त शाह लतीफ़ चयो आहे, वखर तूं उहो आहे जेको पेर पुराणो न थिए। त ही शयूं असांखे, बाक़ी त सभु असां कंदा ई रहूं, पर असांजे लाइ जेकी भाषा खे अगरि असांखे ॿियनि भारतीय भाषाउनि जे पैरेलल आणिणो आहे, हा त असांखे बेसिक शयूं, हाणे जेके न्यू एजुकेशन पॉलिसी अचे थी, असां वटि जी मटीरियल ई कोन्हे। जी त जी असां वटि मटीरियल तमामु ज़रूरु खपे, ऐं बेसिक मटीरियल खपे। सिंधियुनि वटि ॿिया कम घणा ई आहिनि, पर हिन खेत्र में अञा तमामु थोरा माण्हू आहिनि। हाणे वॾी हिकिड़ी ॿी हिननि सिंधियुनि सां छा थी हाणे प्रॉब्लम अचे, सिंधी माध्यमनि में त पढ़नि ई नथा, हाणे सिंधी लफ़्ज़नि जी माना बि ख़बर कोन्हे। त इन करे असां वरी ॿिन्ही भाउरनि गॾिजी हाणे 2 वॾियूं डिक्शनरियूं ठाहियूं आहिनि। उहे 600-700 पेज आहिनि। अरबी सिंधीअ में बि आहिनि, देवनागरीअ में। हम माने हा जेके आहिनि, समानार्थी कोश जंहिंखे चइबो आहे, उहे ॿई हाणे NPCL में मोकिलियूं आहिनि पब्लिकेशन, ग्रांट मिले छो त वॾो कमु आहे न इहो। बिल्कुलु बिल्कुलु ऐं उमेद त साईं जन जहिड़ा वेठा आहिनि साम्हूं, त पाण ई सभु सुठो थींदो सर, मिली तव्हांजो जेको मोटिव आहे, जेको सोच आहे, उहा ॾाढी सुठी उद्देश्य बि आहे। मुंहिंजा 20 किताब छपिया आहिनि, अॼु ताईं मूं ॿाहिरां कंहिंखां बि रुपयो न वरितो आहे। सो गवर्नमेंट छापींदी आहे, गवर्नमेंट वठंदी आहे, पर कुझु त ज़रूरी आहे न। जीअं मूं बिल्कुलु तव्हांखे ॿुधायो, हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर जेको मूं ठाहियो मैसूर वारनि लाइ, उन्हनि जी 6 महीने में सभु कापियूं खपी वयूं। त हाणे उन्होंने चयो अभी तो नहीं छपाएंगे, दूसरी भाषाओं का भी हमको उठाना है। हा पोइ मूं वरी पंहिंजनि पैसनि ते ई उन खां वॾो उहो उन में हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर, उहो 250-350 पेज जो, उहो 400 पेज जो मूं 1915 ताईं शुरूअ खां वठी सिंधी भाषा ऐं लैंग्वेज जे विकास जो
1915 ताईं हिस्ट्री लिखियमि। उहे ॿिन्ही लिपियुनि में ॿई किताब छपारायमि। उन ते साईं जन जे कृपा सां महाराष्ट्र सिंधी अकेडमी 50,000 अवॉर्ड ॾिनो मूंखे। उन खां पोइ लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड बि ॾिनऊं। वाह वाह त वाह। उहो अवॉर्ड याने कम जो क़दुरु आहे। जी जी असां बिल्कुलु कमु आहे। कंदासीं, बाक़ी माण्हूअ जी क़दुरु न आहे, कमु त कयो, क़दुरु तव्हांजो ज़रूरु थींदो। इंटेंसिव कोर्स जी मां ॿुधायांव, जीअं इंटेंसिव कोर्स जी कॉपी डॉक्टर मोतीलाल जोतवाणी हो दिल्लीअ में सिंधी अकेडमीअ में, त जी उन खे हिकु कॉपी किथां हथ कयईं, छो त गवर्नमेंट पब्लिकेशन आहे, त उन हिकदमि मूंखे चेक मोकिले छॾियो, चई इहे 1000 कापियूं अकेडमीअ लाइ खपनि। ऐं असां वटि इंस्टीट्यूट में जेके आहिनि 200-300 कापियूं बि न हुयूं, ऐं हुन एडवांस में ई 1000 कापियुनि जो चेक मोकिले छॾियो। त हाणे त उहो मुंहिंजो डायरेक्टर बि ॾाढो ख़ुशि थी वियो। चई पर बाबा असांखे हिननि खे कीअं ॾियूं, 2000 कापियूं छापायो आहे, तव्हां असांखे बि खपंदियूं। त उहे 1000 कापियूं असां हुननि खे छापाए मोकिलियूं, हुन राइटर्स में कॉलेजनि में स्कूलनि में विरायूं। त ऐं हिते असांजूं बाक़ी 1000 खपी वियूं। त माना हज़ारनि में माण्हू जेके इहे किताब आहिनि, इन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। बिल्कुलु सर। इन करे मां पाण खे साईं जी ख़ुशकिस्मत सम्झां थो। त अस हिकिड़ो तव्हांखे जी मिसाल ॾियां, त हिकिड़े वारे मूंखे फोन आयो अमेरिका खां, हिकिड़े सिंध जे प्रोफेसर जो। जी त चई मां अमेरिका जे हिन लाइब्रेरीअ में वेठो आहियां, ऐं इंटेंसिव कोर्स मुंहिंजे हथ में आहे। भई अॼु जी ताईं सिंध में बि अहिड़ो किताब न छपियो आहे, मूंखे तव्हांजा सभु किताब खपनि, तव्हांजो परिचय खपे, हीअं खपे, हूअं खपे। मुंहिंजो थैंक यू, महिरबानी। त ख़ुशी थींदी आहे, बिल्कुलु सर। ख़ुशी थिए थी असांजी भाषा जी जे जी विकास लाइ, ऐं असांखे बिल्कुलु थोरो सर। अञा वधीक गंभीर थियणो पवंदो। असां हाणे सिंधीअ खे कंप्यूटर ते आणण लाइ कोशिशि कई, ऐं हुन में असां कामयाबु थिया आहियूं। इन ई पद ते ॿिया बि अगरि यंगस्टर्स, जेका अॼु जा यंगस्टर्स आहिनि, उहे अगरि अचणु चाहिनि इन ई फील्ड में, इन ई कार्य खे अॻियां वधाइण लाइ, त उन्हनि खे छा करिणो पवंदो? उन्हनि खे त पहिरियों डिवोटेड हुजे बसि, कमु करे त उहो बि कमु ज़रूरी आहे। एतिरो गवर्नमेंट में एतिरा प्रोजेक्ट अथव, एतिरा पैसा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि रोज़गार नथो मिले। सिर्फ़ु असां हिकिड़ो ई कदम खणूं, वन सब्जेक्ट जी असां सभिनी स्कूलनि में चालू कराए छॾियूं, त हज़ारनि माण्हुनि खे अॼु ई रोज़गार मिली सघे थो। जी असां सिंधियुनि खां वॾी ग़लती छा थी वई आहे, वी आर मोर इमोशनल रादर देन प्रैक्टिकल। जॾहिं सिंधी स्कूल बंदि थी विया, सिंधी ख़तम थी वई, ख़तम थी वई, इहो ग़लति हिकिड़ो कदम हो। जॾहिं स्कूल बंदि थियण लॻा इंग्लिश मीडियम में, सभिनी भाषाउनि सां थियो, मराठीअ सां थियो, हिंदीअ सां, सभिनी सां थियो, त जी असांजी ग़लती छा थी असांजे मैनेजमेंट जी? असां वटि वॾा वॾा स्कूल आहिनि, वॾियूं वॾियूं बिल्डिंगियूं आहिनि, सभु पंहिंजो आहे। असां रुॻो हिकिड़ो ई कमु, भई ठीकु माध्यम नथो हले न, वन सब्जेक्ट असांखे कंपलसरी रखणो, असां टीचर न निकिरनि हा, ऐं उहा सिंधी चालू रहे हा। हाणे ख़तम थी वई आहे त नए सिर असांखे टीचर्स बि नथा मिलनि, हज़ारें टीचर्स खपनि। हाणे न्यू एजुकेशन पॉलिसी में इहे चवनि था भई भई जी असां प्राइमरी लेवल मदर टंग में जो, वी आर नॉट हैविंग टीचर्स। हाणे उन जे लाइ जीअं तो चयो त भई छा करणु खपे, जी असांखे जी सभिनी खां पहिरियों सॼे जिते बि असांजा सिंधी मैनेजमेंट आहिनि, उते वन हाँ सब्जेक्ट जी सिंधी शुरू करणु खपे, ऐं उन जे लाइ असांखे टीचर्स तयारु करणु खपनि। ऐं लकीली हाणे नई न्यू एजुकेशन पॉलिसी में फंड्स जी काई कमी कोन्हे, गवर्नमेंट टीचर्स जी अपॉइंट करण लाइ हूअ बि तयारु आहे, इहो त असांजो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे। असांजो जी जी कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे, असां 10-12 हुजनि त सब्जेक्ट गवर्नमेंट खे शुरू करणो ई पवंदो। हाँ कॉन्स्टिट्यूशनल जी राइट जे अलावा असांजी इहा मॉरल ड्यूटी बि आहे, जेको असांखे सुजाॻी आणणी पवंदी। ऐं इन्हनि कमनि में वरी साईं जन जहिड़ा माण्हू जेके आहिनि, गुरमुख साहिब जन जी जहिड़ा, जी उहे वधीक इन्वॉल्व थी सघनि था। असां त जी रिसर्चर साईं, आहियूं, असां न साईं, न साईं, जी जी जेतिरो साईं जेतिरो कल्याणलाल जी, मूंखे जी जी हा तव्हां खां सां हिकिड़ो मेन जेका ॻाल्हि आहे, जेका तव्हां ॻाल्हि कई, त हूअं बि चवंदा आहिनि न, सन्मान जेको थींदो आहे उहो टाइम जो थींदो आहे, महिनत जो थींदो आहे, इंसानु पाण खे सम्झो मुंहुं जो थो थिए। जेको हा माण्हू महिनत बराबरि कंदो आहे, जंहिंखे लगन हूंदी आहे, सन्मान उनजो थींदो आहे। हाणे असां वटि जेको प्रॉब्लम, जेको तव्हां सिंधी भाषा लाइ ॿुधायो, इहा हक़ीक़त आहे। जॾहिं को असां महाराष्ट्र एकेडमी संभालीसीं 15 साल बंदि थियण खां पोइ, त असांखे ॾिठोसीं त असांजे लिटरेचर लाइ
असां वटि को राइटर अचे कोन थो, लिखनि कोन था, स्कूल बंदि था थियनि, उनखे नए सिर वरी महिनत करे नए भाषा खे, त वरी असांजे साम्हूं मसइलो जेको आयो उहो आयो त भई देवनागरी में लिखूं या अरेबिक भाषा में लिखूं। हा इहो असां वटि तमामु वॾो मसइलो आयो। वरी नओं आयो त रोमनिक भाषा अची वई, भई रोमन स्क्रिप्ट में लिखो। हाणे जॾहिं असां पंहिंजी जेका ओरिजिनल जेका असांजी जेका सिंध प्रांत खां खणी आयासीं, मूंखे रुॻो तव्हांखां इहो पुछिणो आहे त जेतिरे क़दुरु असां स्कॉलरनि सां मिलिया आहियूं, तव्हां एॾो वॾो कमु कयो आहे, असांखे फ़ख़्रु आहे, सिंधियत खे नाज़ आहे त असां वटि तव्हां जहिड़ा रिसर्चर स्कॉलर आहिनि, जे एॾी वॾा डिक्शनरियूं लिखियूं आहिनि, एतिरा किताब तव्हां लिखिया आहिनि। मां जेका तव्हांजो बायोडेटा ॾिठो आहे त इंतिहाई सुठा सुठा किताब तव्हां लिखिया आहिनि। मूंखे रुॻो तव्हांखां हिकिड़ो सुवालु स्पेसिफिक पुछिणो आहे त साईं, इहा देवनागरी पहिरियों हुई या अरबिक पहिरियों हुई? इहो जेको जहिड़ो आहे इहो मुद्दो आहे छा बेसिकली इहो मुद्दो आहे ई कोन, इट इज़ क्रिएटेड, इट इज़ जी साईं। क्रिएटेड। अॼुकल्ह जे ज़माने में लिपि सिखण का वॾी ॻाल्हि कान्हे। जी मूं जॾहिं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो 1973 में जॾहिं पहिरियों मूंखे पंहिंजी ॿोली सिंधी मदर टंग जा किताब ठाहिणा पिया, मूंखे डायरेक्टर घुराए चयो त भई कहिड़ी, जीअं तव्हां चयो त भई कहिड़ी लिपि, या ॿिन्ही लिपियुनि में ठाहींदुसि मां। ऐं अॼु ताईं जेके मुंहिंजा किताब छपिया आहिनि, डिक्शनरियूं छपियूं आहिनि, सभिनी में ॿई लिपियूं मूं कंदो आहियां। इट वी शुड कीप ओपन चॉइस फॉर द लर्नर्स। हिकु भेरो असां ओपन करे छॾियूं ते झगड़ो पाण ई ख़तमु थी वेंदो। झगड़ो आहे ई कोन। प्रॉब्लम छा थी वई आहे, इहो जेको पॉलिटिकल टाइप थी वियो, एकेडमिक न थी वियो। जेके देवनागरीअ वारा हुआ ऐं जेके अरबी सिंधी वारा, ॿिन्ही सां मूंखे शिकायत आहे एज एन एकेडेमिशियन। जी सर। अरबी वारनि समर्थन कयो, अरबीअ खे असां ॻाल्हाइणो आहे, पर उन्हनि जे लाइ हुननि कुझु बि न कयो। टीचर्स जी सभु स्कूल ई बंदि थी विया, चुप करे वेही रहिया। देवनागरी वारनि चयो असांखे देवनागरी हलाइणी आहे, जेके पाण देवनागरी वारा उहे अरबी लिखंदा। अॼु बि लिखनि वेठा। जी जी ऐं देवनागरी खे स्टैंडर्डाइज़ कयूं ई कोन। भई जॾहिं काई बि एजुकेशन में हिकिड़ो फॉर्मल यूज़ ऑफ लैंग्वेज आहे न, जॾहिं का बि भाषा ॻाल्हाइण खां पोइ फॉर्मल यूज़ में वेंदी आहे, फॉर्मल यूज़ जा एरिया कहिड़ा आहिनि, एजुकेशन आहे, लिटरेचर आहे, मास मीडिया आहे, त उन जे लाइ लैंग्वेज में यूनिफॉर्मिटी खपे, स्पेलिंग सिस्टम में यूनिफॉर्मिटी खपे, मीनिंग्स में यूनिफॉर्मिटी खपे। उन ते कमु कंहिं बि न कयो। त इहे ॿ ॻाल्हियूं। ॿियो टीं ॻाल्हि जेका मूं तव्हांखे चई त जेके जीअं ई माध्यम मटिजी वियो ऐं स्कूल बंदि करण जी ज़रूरत न हुई, भली देवनागरीअ में सिखे, अरबी सिंधी बि असां हुनखे सेखारींदासीं। हाणे मुंहिंजो वरी स्पेसिफिक आहे, वरी इहो हाणे सुवालु अचिणो आहे त भई सिंधी में हाणे त प्राइमरी जेको न्यू एजुकेशन पॉलिसी में असांखे छा करिणो आहे, कुझु न करिणो आहे, असांजा ॿार सभु अंग्रेजी मीडियम में वेंदा। स्टार्ट सिंधी, गिव देम इंग्लिश बुक्स आल्सो। ॿार ॿई पढ़ंदो आहे। ॿार जी तव्हांखे ख़बर आहे साइकोलॉजी जेका आहे, इन यंग एज में आराम सां त तव्हां ॿई लिपियूं सेखारियो या अंग्रेजी बि हुनखे सेखारियो, पर सिंधीअ खे न छॾियो। दादा जशन जो इहो ई चवणो हो त भई तव्हां केतिरियूं पंहिंजी मातृभाषा खे न छॾियो। त हाणे असांखे लिपीअ जी ॻाल्हि कढणी न खपे। ऐं धीरे धीरे त हाणे सॼी लैंग्वेज ओरल थी वई आहे, सॼो जी जी मीडिया ओरल थी वियो आहे। हाणे लिपीअ जो किसो मां सम्झां थो बहस में आणण सां नुक़सानु थींदो। ऐं जेके हाणे बि आहिनि था भई अरबी सिंधीअ में थिए, पर तव्हां वटि मटीरियल ई कोन्हे, टीचर्स कोन्हनि। त इहे ॻाल्हियूं हाली पासीरी रखे, लेट अस स्टार्ट एज प्लेन स्लेट। तव्हांखे हुनखे जी दादा। ॿियो जी वरी जेको सभु चवंदा भई माउ पीउ घर में नथा ॻाल्हाइनि त हो ॿार छा ॻाल्हाईंदा। हाणे उबतो कयो, जो गवर्नमेंट तव्हांखे जेको न्यू एजुकेशन पॉलिसी आंदी आहे, उन जी में चाइल्ड सेंटर्ड एजुकेशन आहे। तव्हां ॿार खे चओ सिंधी सब्जेक्ट खणे, ऐं पहिरें ॿिएं में त असांखे टीचर्स में वधीक क्वालिफाइड बि न खपंदा, मैट्रिक पास बि हली वेंदा, ऐं उहो वञी पोइ वञी माउ पीउ खे सेखारे न भई जी जी यू गिव देम इंग्लिश बुक, हिंदी बुक। भले तव्हांखे हुते सब्जेक्ट तव्हां माध्यम सिंधी ॾेखारियो, पर हुते त हाणे किताब ई कोन्हे 3 दर्जे ताईं। तव्हांखे ख़बर हुजे, अगरि ॾिठो हुजे न्यू एजुकेशन पॉलिसी में
किताब त आहिनि ई कोन न। हाणे सोशल कॉन्टेक्स्ट जे लाइ लैंग्वेज जेका यूज़ करणी आहे, असांखे इहो पहिरीं ॻाल्हि त असांजे मन मां इहो वहम कढणु खपे, अरबी सिंधीअ जो झगड़ो आहे। इहो जी जी जेको इहो झगड़ो आहे ई कोन। बेसिकली इहो झगड़ो ई कोन्हे, इहो पाण खे टारण लाइ क्रिएट हिकिड़ो थियो। बहानो आहे। त इन करे हाणे मुंहिंजे ख्याल सां उहे ॻाल्हियूं हाणे विसारे छॾणु खपनि। ऐं जी हाणे त जी दादा। लैंग्वेज जो ओरल यूज़ एतिरो वधी वियो आहे, हाणे ॾिसो असां वेठा आहियूं, केतिरो पाण पढ़ूं लिखूं, ऑनलाइन कयूं, सभु ओरल जो वधीक अहमियत आहे न। ऐं ॿियो सिखणो बि आहे त मॉडर्न टेक्नोलॉजी एतिरी अची वई आहे जो विद इन वीक्स जी असां 15-20 ॾींहंनि में अरबी सिंधी नॉन सिंधी सेखारे छॾींदा आहियूं। त बराबरि। उहो लिपीअ जो त कोई मतिलबु ई कोन्हे न। असां जी जी वटि मेन हाणे आहे त असांखे जेका असां ग़लती शुरूअ में कई, माध्यम बंदि कराइण खां पोइ वन सब्जेक्ट न कयोसीं, उहा वरी न दोहिराइणी आहे। हाणे असांखे फ़ाइदो वठी प्राइमरी लेवल ते घटि में घटि, हाणे तव्हांखे ख़बर हूंदी आंगनवाड़ी जी जेका गांवनि में या टाउन्स जी जी में नंढनि बस्तियुनि में आंगनवाड़ी हलंदी आहे। जी जी। प्री प्राइमरी हुनखे चइबो आहे, इंग्लिश में हा, अगरि चऊं। ज़िला परिषद जे अंडर में असां आंगनवाड़ी हलाईंदा आहियूं सर। हा, हलाईंदा आहिनि पर सिंधियुनि जूं किथे बि हलनि, आंगनवाड़ी आहिनि ई कोन। न आहिनि ई कोन। त हाणे जेको प्री प्राइमरी आहे, इट इज़ आंगनवाड़ी जो इंग्लिश। आंगनवाड़ी। जी जी। त असां प्री प्राइमरी छो न शुरू कयूं सभिनी हंधि? एक्चुअली हाणे असां हिकिड़ी मूं प्रोजेक्ट ई ठाही आहे, कोविड आहे ऐं ॿियो मां वरी ॿिए कम में लॻल आहियां थोरो रिसर्च जे। त रिवाइवल ऑफ सिंधी लैंग्वेज हिकिड़ी प्रोजेक्ट मूं ठाही आहे। उन में असांखे मार्क करिणो आहे किथे केतिरा ॿार कीअं, असांखे कीअं सिंधी हर लेवल ते असांखे आणणु खपे। ऐं असांखे हज़ारे माण्हुनि खे रोज़गार ॾेई सघूं था, ईअं जी भई जी न चइजे, पर हुनजे लाइ प्लानिंग करणी पवंदी। बाक़ी सतही भाषणनि में त वरी असांजो विश्वास बि कोन्हे ऐं असां वरी हुन फील्ड जा माण्हू बि न आहियूं। न न बिल्कुलु साईं, तव्हांजो असां जी जी असां तव्हांजो इहे सभु सुझाव जेके आहिनि ज़रूरु वठंदासीं। सरकारियूं पोइ अचनि वञनि, पर जेको ही एजुकेशन पॉलिसी जेका आहे सेंट्रल जी सरकार माननीय मोदी साहब आंदी आहे, उन मां हर जेको आहे ज़ातीअ खे, हर लैंग्वेज खे, हर क़ौम खे मां सम्झां हिकिड़ो बेनिफिट मिलंदो जो पंहिंजी भाषा में, पंहिंजी लिपीअ में। ॾिसो जी हाणे यूपीएससी जा एग्ज़ाम थियनि था, सेंट्रल सुपीरियर सर्विसिस जा जेके बि एग्ज़ाम थियनि था, राजा राम हलाइनि था, डॉक्टर रवि टेकचंदानी साहब आहिनि, या ॿिया तव्हांजा ब्रादर जेके सिंधी क्लासिस वठनि था यूपीएससी जे ॿारनि खे तयारु करण लाइ, त उन में सिंधी सब्जेक्ट हिकिड़ो रखियलु आहे। हाणे अगरि असां बेसिकली ॿार खे नंढे हूंदे खां सिंधी सेखारींदासीं, जीअं तव्हां चओ था प्राइमरी खां, त उहो एतिरो पको थी वेंदो, उन सब्जेक्ट ते हुनजी कमांड थी वेंदी ऐं हुनखे उन सर्विस में वञण लाइ हिकिड़ो जल्दी सां हिकिड़ी ॾाकण मिली वेंदी, जिते हू चढ़ी करे अॻिते वधी सघे थो। त हिन में फ़ाइदा त आहिनि ई आहिनि। हा, वॾा तव्हांजे हुन फ़ाइदा। बारे में छा कयो? जी साईं। हा हा, चओ। न, उहो हा बि त मुंहिंजो असांखे छा चइबो, जी जी हुनजे जी मुंहिंजो छा आहे, असांखे ॿिनि लेवलनि ते हलणो पवंदो। असांखे जी एतिरो 12-14 साल तरसणो न आहे। न आहे। पहिरियों त असांखे प्री प्राइमरी जे लाइ जेके असांजे, हाणे तव्हां त मूंखां वधीक घुमिया आहियो, पर मां बि सिंधी जेके आहिनि 70-80 कॉलोनियुनि मां बि घुमी आयो आहियां, छो त मुंहिंजो जी जॉब ई जी जी इहो हो। त जी जी हाणे हर हंधि असांखे इहे प्री प्राइमरी त शुरू करणु खपनि। उन में तव्हां जहिड़नि माण्हुनि जो सहकार खपंदो, मां त न वञी बिल्कुलु सर। सघंदुमि। न साईं। इहो प्री प्राइमरी, ऐं इहो मन मां डपु कढाए छॾिजेनि त भई सिंधी सिखी छा सघंदा। भई जी असांखे हुते जॉब मिलंदो न। हाणे एनपीसीएल में दादा झमटमल जॾहिं हुआ, जॾहिं एनपीसीएल बड़ौदे में बर्पा थी, त जी झमटमल, मां त हुननि जो मेंबर बि न हुउसि। अॼु ताईं मां एनपीसीएल जो मेंबर न आहियां। आई जी एम जी लैंग्वेज एक्सपर्ट ऑलवेज फ्रॉम द बिगिनिंग। जॾहिं एनपीसीएल न बि ठही हुई, तॾहिं सिंधी यूनिट हिंदी डायरेक्टर वारनि खे ॾिनी आऊं, जेसि जी ताईं एनपीसीएल जो खाको ठहे, रूल्स ठहनि। ऐं सभु मुंहिंजे, छो त मुंहिंजी घणी पहचान नॉन सिंधी ऑफिसरनि सां या एजुकेशनिस्ट सां या लिंग्विस्ट सां आहे। त उते सिंधी यूनिट खोजऊं, जंहिंखे डॉक्टर मुरलीधर जेटले खे उन जी जवाबदारी ॾिनऊं त भई एनपीसीएल जो जेसि ताईं सॼो खाको ठहे, तेसि ताईं सिंधी यूनिट शुरू कयो। पहिरियों उन जो जीअं ई बर्पा थी, मुरलीधर जेटले मूंखे चयो, सिंधी भाषा विज्ञान ते हिकिड़ो सेमिनार तोखे डेक्कन कॉलेज में करिणो आहे। ऐं मूं कयो।
कामयाबीअ सां कयो, सभिनी एक्सपर्ट्स खे घुरायो जीअं भई माण्हुनि में ॿोलीअ ॾांहुं सुजाॻी अचे, ऐं जेके लैंग्वेज एक्सपर्ट्स असांजा सिंधी आहिनि उहे बि हिकु हंधि कठा थियनि, ऐं ॾाढी सुठी रिस्पॉन्स मिली। उन खां पोइ जॾहिं बड़ौदे में NPCL खुली तॾहिं दादा झमटमल मूंखे घुरायो, चई असांखे सिंधी सेखारण जो, भई स्कूलनि मां त जेसिताईं आणियूं न आणींदा असां सेखारण लाइ कुझु कयूं, त घणनि ई विरोध कयो, छा वरंदो, कोई न पढ़ंदो, छा न पढ़ंदो। त असां NPCL खे दादा झमटमल जे गाइडेंस में ई असां टेक्स्ट बुक ठाहिया, जेके अॼु ताईं हलंदा, अॼु हुननि जा 15 16 एडिशन छपजी चुका अथव। हज़ारे ॿार उहो सिंधी सिखनि था नॉन फॉर्मल लेवल ते ई NPCL जे थ्रू। हाणे उन में अञा घणा उधारा सुधारा करणा आहिनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे, जी ठीकु पर आहे जी उन बहाने घणनि खे घटि में घटि सिंधी भाषा जो किताब नोट घर में आयो, घर में सिंधीअ जो माहौल थियो, ऐं असांजे टीचर्स खे जॉब मिलियो। जॾहिं असां हिते नंढे पैमाने ते ई असांखे एॾी सुठी, घणा चवंदो ॿार नथा मिलनि, हज़ारे ॿार मिलिया आहिनि न, जो हज़ारे ॿार NPCL जे एग्ज़ाम्स में वेहनि था। ईअं ॿियो हा तव्हांजो लेखवानी UPS साहब, जी 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 हा, जीअं तव्हां ॿुधायो UPSC साईं त जी 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 तव्हांजे जेको आंगनवाड़ी जो सजेशन ॾिनो उन ते घणनि माण्हुनि कमेंट्स लिखिया आहिनि, ऐं इहा तव्हांजी सजेशन सुठी आहे, त जीअं मराठी में मूंखे आंगनवाड़ी हली आंगनवाड़ी, रही आहे। हा जी जी आहे इन छा करे उहो, सिंधीअ में बि असां अहिड़ियूं क्लासिस शुरू कयूं। मां चाहींदुमि त जेके असांजी सिंधी संस्थाऊं आहिनि, जेके लोकल लेवल ते कमु थियूं कनि, या जेके वॾियूं वॾियूं पंचायतूं आहिनि, या जेके असांजा संतनि जा वॾा वॾा आश्रम आहिनि, दरबारूं आहिनि, उन्हनि जे माध्यम सां दरबारुनि में, उन्हनि सेंट्रल पंचायत में असां अहिड़ा क्रैश कोर्सिस आंगनवाड़ी जे माध्यम सां शुरू करे सघूं था, त जीअं असांजे सिंधियत जो वाधारो थिए, ऐं जेका तव्हांजी पॉइंट आहे उहा सक्सेस थिए। असल में मां बि हूअं बि तव्हां सां कॉन्टेक्ट करण वारो हुउसि, कोविड काल जी पियो थो हले, जी जी छो त जी जी तव्हां हुन में वधीक, छो त असां त टेबल वर्क करण वारा माण्हू आहियूं न, न साईं, त असांजो त असांखे सपनो आहे त हर घर में सिंधी हुजे, हर को माण्हू सिंधी हा ॻाल्हाए ऐं सिंधी हाणे भाषा में ॻाल्हाए। रुॻो ॻाल्हाए ई न, असांखे जेकी सरकारी सहूलियतूं मिलनि थियूं, उहे बि मिलनि, उहे तव्हांखे बि मिलनि सभु मिलनि थियूं, असां वठूं नथा, जी जी। वी डोंट वांट टू टेक न एडवांटेज। न रखो साईं ते, असां जेका हाणे मुहिम शुरू कई आहे, शंकर लालवानी साहिबु असां सां गॾु आहिनि, असांजा जेके बि MLAs MPs आहिनि, कहिड़े बि पार्टी सां हुजनि, पर हू मूंखे जॾहिं हा न ख़बर पइजी आहे सिंधियत लाइ, त उहो तव्हांखे सभु गॾु, जी जी उहो सभु गॾु ईंदा आहिनि साईं। असां वटि काई पार्टी पॉलिटिक्स कान्हे सिंधियत जे मूंखे लाइ, ख़बर आहे। ऐं जी जी असां तव्हां सां गॾु वरी जुड़ंदासीं, असां तव्हांजो एडवाइस वठंदासीं, ऐं जिते जिते असांखे तव्हांजी इन कम जे लाइ ज़रूरत पवंदी तव्हांखे ज़रूरु कंदासीं। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो साईं, तव्हां हेॾा जेके तव्हांजी जेका सिंधियत जे बारे में नॉलेज आहे, त चवंदा आहिनि त जेका सिंधी अरबिक असांजी आहे, इन में कुझु वर्ड संस्कृत खां बि जुड़ियल आहिनि। जीअं शाह साहिब कुझु जाइनि ते संस्कृत जो सिंधीअ में जेके शेरो कई आहे शाह साहिब, उन में कुझु संस्कृत जा बि अखर या फारसी जा बि कुझु आहिनि, पर छा सिंधी भाषा में कुझु संस्कृत जा बि अखर आहिनि छा? असल में सिंधी जो विकास ई संस्कृत मां थियल आहे, स्टेप बाय जी स्टेप। जीअं ॿियूं जेके आर्य भाषाऊं जेके आहिनि, हिंदी आहे, गुजराती आहे, मराठी आहे, सिंधी आहे, इन जो मूल त संस्कृत ई आहे न, पोइ हुनजा जी साईं प्राकृत थियूं, अपभ्रंश थियूं, पोइ आधुनिक भाषाऊं थियूं, 1000 साल खनि अॻु जी ॻाल्हि आहे। त जी मूल बुनियादी तौर त सिंधी संस्कृत मां ई निकितल आहे, पर अरबी फारसी जो वधीक असरु छो थियो, छो त मुस्लिम राज वधीक रहियो, ऐं मोहम्मद उन बिन जे, कासिम खां पोइ हा जी जी उन खे बि छॾे ॾियो, छा थियो, पर्शियन बिकेम गवर्नमेंट जी जी ऑफिशियल लैंग्वेज जी जी बिफोर इंग्लिश। जॾहिं मुस्लिम शासन काल में सॼे भारत में, ख़ासि करे नॉर्थ में, वेस्ट में, ईस्ट में, उते पर्शियन जेका थी वई, त उन जे करे ई तव्हां कोर्ट कचहरीअ जे हिन में हुन में सभिनी अरबी फारसी लफ़्ज़ उतना ई वधीक आया, ऐं उन खां पोइ त असर जीअं आहे जनरेशन जो पियो आहे, पर तॾहिं बि बुनियादी तौर सिंधी भाषा जो जेको स्ट्रक्चर आहे, हाणे मूं 400 पेज खन में सिंधीअ जो बेसिक ग्रामर ठाहियो आहे, इंग्लिश में लिखियो आहे। वेरी गुड। मां सम्झां थो अॼु ताईं कंहिं न लिखियो आहे। 150-200 साल पहिरियों ट्रम्प वग़ैरह लिखियो, पर उहो ट्रेडिशनली, हाणे मॉडर्न तरीक़े सां लिंग्विस्टिक बेस्ड मूं लिखियो आहे। उहो तव्हां स्ट्रक्चर ॾिसंदा त उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त ही बाक़ी जेको वॉकेबुलरी, त जंहिं माहौल में असां गॾिजंदासीं हाणे ॻाल्हाईंदा, अंग्रेज़ी लफ़्ज़ विच में अची था वञनि, हिंदी अची था वञनि,
कॾहिं कॾहिं मराठी था मराठी अची वञनि उहो अचणु स्वाभाविक आहिनि, पर बेसिक स्ट्रक्चर सिंधीअ जो जेको आहे उहो पंहिंजो आहे, ऐं उहो सेखारणु बि तमामु सवलो आहे। रुॻो उन जे लाइ महिनत खपे। ऐं ॿियो यूपीएससी जे बारे जे एग्ज़ाम जे ख़्यालनि सां चवंदो मां असांखे ॿियो बि हिकिड़ो जी जी रुॻो यूपीएससी जे भरोसे ॿारनि खे न छॾणु खपे। जी जी ॿिया बि जेके सम्झो स्टेट कोर्सेस स्टेट या गवर्नमेंट जा जॉब अचनि था, ॿिया बि जी जॉब आहिनि, त उन्हनि में वन सब्जेक्ट सभिनी हंधि आहे किथे, जिते न आहे उते कराए उन्हनि में बि असांखे सिंधियुनि ॿारनि खे जॉब ओरिएंटेड कोर्सेस में असांखे वठी वञण जो तमामु वॾो स्कोप आहे, ऐं तमामु घणो जॉब्स आहिनि। सभिनी खां पहिरियों टीचर्स आणियूं असां, जी टीचर्स लाइ आंगनवाड़ी वग़ैरह जा शुरू कयूं, उन में असांखे जल्दी सभु मिली वेंदा। ऐं ॿिया जेके क्वालिफाइड टीचर्स आहिनि उनजी बेसिक क्वालिफिकेशन कराए उन्हनि जूं शेवाऊं वठूं, उन्हनि खे ट्रेंड कयूं। ईअं न चऊं भई हिनखे कुझु न ईंदो आहे, मां उन जो माण्हू न आहियां, ट्रेंड में त भारत में जेको माण्हुनि जे मन में डपु आहे सिंधी ख़तम थी वेंदी, उहो हिकिड़ो ग़लति डपु आहे। हा, भारत में तमामु घणो स्कोप आहे जंहिंजो असां अञा फ़ाइदो न वरितो आहे। उहा असांजी थोरी सम्झो लापरवाही चइजे, या ॻाल्हि सम्झ में न आई आहे चइजे, या अरबी सिंधी जे लिपीअ जी ॻाल्हि करे मुंझी पइजे, इन्हनि खां असांखे ॿाहिरि अचिणो पवंदो। मां बिल्कुलु सम्झां साईं, थो। तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं असां हिन ते बिल्कुलु अमल कंदासीं। असां पंहिंजे व्यूअर्स खे बि चवंदासीं इहे ॻाल्हियूं ध्यानु में रखनि। ईंदड़ समय में जिते बि असांखे सरकार में तव्हांजी ज़रूरत पई, तव्हांजे व्यूज़ जी ज़रूरत पई, तव्हांजे आइडिया जी ज़रूरत पई, असां तव्हां खां वठंदासीं, तव्हांजी रहनुमाई में हलंदासीं, ऐं जेतिरो बि सिंधियत लाइ सरकार खां फ़ाइदो वठी सघियासीं। स्टेट गवर्नमेंट में असां वेठा आहियूं, सेंट्रल गवर्नमेंट में असांजो माननीय शंकर लालवानी साहिबु वेठा आहिनि, उनखे बि जज़्बो आहे, ऐं ॿिया अनेक जेके बि असां सां जुड़ियल आहिनि सभिनी खे वठी हलंदासीं। थैंक यू सभिनी खे, वरी मोकिलाइणी कान्हे, सदाईं गॾु साईं। आयो लाल कयो झूलेलाल। साथियों, कन्हैयालाल लेखवाणी साहब वॾो माहिर आहे, लिंग्विस्ट आहे सिंधी ॿोलीअ जो। हिन जा आलीशान किताब आहिनि, त तव्हीं हुन जा वीचार सिंधी लिपि यानी सिंधी अरबीअ जे बारे में ज़रूरु ॿुधो ऐं ॿियनि सां शेयर करियो, सिंधियत फैलायो। जय झूलेलाल।